डिगड़ी वेझो ॻोठ सुलेमान जरवार जे रहवासी मोहम्मद सुलेमान वल करम ख़ान जरवार डिगड़ी प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त मुंहिंजी नाने सुलेमान जरवार वल हाजी सावण जरवार ज़मीन एराज़ी 3 एकड़ 34 गुंटा रजिस्टर्ड रिकॉर्ड नंबर 247 जुरिया नंबर 847 1967 ते ख़रीद कई, जेका काफ़ी अरसो गैर आबाद रही। बाद में शाख जे पके थियण सबबि इहो ज़मीन आबाद थियण लॻी। असांजे घर खां ज़मीन मुफ़ासिले ते हुजण करे ज़ुबानी तौर ते ख़ैर मोहम्मद कपरी खे ही ज़मीन मुक़ाते ते ॾिनल हुई, जंहिंजो मुद्दो पूरो थी चुको आहे। मुद्दो पूरो थियण सबबि जॾहिं असां ज़मीन पोखण लाइ पहुतासीं त नाले ख़ैर मोहम्मद कपरी चयो त हीअ ज़मीन मूं अव्हां जे वालिद खां ख़रीद कई आहे, जेको ताज़े दस्तावेज़नि में मुरीद वल्द मसूह कपरी जे नाले पिणु थियल आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त हीउ खातो जाली ठहियलु आहे, जेको तपेदार लाखो भील ऐं तपेदार उमर खोसो पैसा वठी ठाहे ॾिनो आहे। हिन चयो त मुख़्तियारकार आफ़िस डिगड़ी में रिश्वत जी बाज़ार गरम आहे, इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। हुन वधीक चयो त हिन खाते जे जाली हुजण जी तस्दीक असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी ऐं मुख़्तियारकार डिगड़ी पिणु करे चुका आहिनि। हिन आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजे ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधाईंदुसि। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़ डिगड़ी।